के मोमिन जी दिल दुखाइण एॾो गुनाह हुआ एॾी वॾी ख़ता आहे जीअं को माण्हू काबतुल्ला शरीफ़ खे 70 भेरा ड्राहे, हिकिड़ो भेरो ड्राहे वरी ठहे वरी ड्राहे वरी ठहे वरी ड्राहे, 70 भेरा काबे खे ड्राहे ओॾो कंहिं मोमिन जी दिलि रंजाए। कॾहिं बि पंहिंजे ज़िंदगी में कंहिंखे दुख न पहुचाइजो। तव्हांखे दुख को ॾिए त सबुरु कजो, तव्हां सां को ज़्यादती करे तव्हांखे को ईज़ा पहुचाए त तव्हां सबुरु कजो। ख़ासि करे पंहिंजे अबे अमड़ जी दिलि न रंजाइजे। जंहिं माण्हू पंहिंजे पीउ माउ जी दिलि रंजाई उहो ज़िंदगी में कॾहिं बि सुखियो न गुज़ारींदो, कॾहिं बि उनखे दिलि जी राहत ऐं सुकून न मिलंदो। अबो अमा बददुआ न ॾींदा आहिनि, पिटींदा न आहिनि, पर जेका उनजी दिलि खे दुख पहुचंदो आहे न, जे दिलि जो गुल कुमाइजी वेंदो आहे, इहा ॻाल्हि अलाह खे नापसंदि। उनजो नतीजो उहो माण्हू सॼी ज़िंदगी भोगींदो। पीउ मां मुसाफ़िर हूंदा आहिनि, सदाईं कंहिंसां गॾु न रहंदा आहिनि। इहे पीउ माउ जे ज़िंदगी जा ॾिहाड़ा ख़्वाब वांगुरु गुज़री वेंदा। पर जंहिं माण्हू पंहिंजे पीउ माउ जी दिलि खे राज़ी करे वरितो उहे सॼी ज़िंदगी सुखिया गुज़ारींदा। पर जंहिं माण्हू पंहिंजे पीउ माउ जी दिलि खे रंजाए विधो न, उहे सॼी ज़िंदगी सूरनि में हूंदी। पोइ उहे उन्हनि खे इहा सम्झ न हूंदी त असांखे किथां सज़ा थी मिले पई, असबाब ॿिया हूंदा, नमूना ॿिया हूंदा, पर असुलु उनजो कारण ऐं सबबु पीउ माउ जी दिलि जी रंजिश हूंदी। पीउ तव्हांजो भली कहिड़ो बि आहे, शराबी आहे, भली मवाली आहे, पर तव्हांजो पीउ आहे। अम्मा तव्हांजी अम्मा आहे। उनखे जेकॾहिं तव्हां उनजी दिलि खे राज़ी कयो, उनजी ख़िदमत कई, उनजी चाकरी कई, इहो तव्हांजे लाइ अहिड़ो सालिह अमल आहे जंहिंजो नफ़ो तव्हां हिन ज़िंदगी में बि खाईंदो ऐं अॻिली